हिन सवाल में पाण खे चयो आहे त सिस्टम ऑफ लीनियर इक्वेशन्स हल कयो ग्राफिंग जे ज़रिए। सो हिन वीडियो जे अंदरि पाण ग्राफ बि ठाहींदा वेंदासीं, यानी लकीर बि ठाहींदा वेंदासीं इक्वेशन जी, ऐं इन खां अलावा पाण उहो पॉइंट बि ॻोल्हींदासीं जेको ॿिन्हिनि इक्वेशन्स में सेटिस्फाई थिए। उहो पॉइंट हिन एक्स वाई मथाछिरे ते कहिड़ी जॻह ते हूंदो उहो तॾहिं पाण खे ख़बर पवंदी जॾहिं पाण ग्राफ या लकीरूं ठाहींदासीं कंहिंजूं हिननि इक्वेशन्स जूं। जेका पहिरीं इक्वेशन पाण खे मिलियल आहे उहा आहे 5x + 3y = 7 ऐं ॿी इक्वेशन आहे 3x - 2y = 8। हिननि इक्वेशन्स जूं जॾहिं पाण एक्स वाई प्लेन ते लकीरूं ठाहींदासीं, उहो पॉइंट जिथे ॿई लकीरूं हिक ॿिए खे क्रॉस कंदियूं, कट कंदियूं, इंटरसेप्ट कंदियूं या हिक ॿिए खे कपीदियूं, उहो अहिड़ो पॉइंट हूंदो जेको ॿिन्हिनि इक्वेशन्स में सेटिस्फाई थींदो। सो अचो त पाण मसावात खे हल कयूं था। पहिरीं मसावात आहे 5x + 3y = 7। सो ही मसावात पाण खे हल करणी आहे। हिन मसावात जी पाण खे लकीर ठाहिणी आहे। हाणे उहा लकीर कीअं ठहंदी? लकीर ठाहिण आसान आहे। उन जे लाइ पाण खे पहिरियों जदवल ठाहिणो पवंदो एक्स ऐं वाई जो, या टेबल ठाहिणी पवंदी एक्स ऐं वाई जी। सो उन जे लाइ पाण ही टेबल ठाहियूं था। सो टेबल में हिन जॻह ते एक्स आहे ऐं हिन जॻह ते वाई आहे। सो जेकॾहिं पाण एक्स ॿुड़ी रखूं त वाई जो वैल्यू छा ईंदो? सो पंहिंजी मसावात आहे 5x + 3y = 7 जे। सो हिन खे पाण हल कंदासीं। 5x जी जॻह ते ॿुड़ी + 3y = 7। सो ही टर्म या ही रक़म त ॿुड़ी थी वेंदी, बाक़ी बचो 3y = 7। ऐं जेकॾहिं ॿिन्हिनि साइडनि खे 3 सां वंड कयूं त 3 3 सां कटिजी वियो, y बराबरि थी वेंदो 7/3। सो y = 7/3 ऐं 7/3 खे पाण 2 सॼा 1/3 बि लिखी सघूं था। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं पाण y जो वैल्यू ॿुड़ी रखूं त पोइ x जो वैल्यू छा ईंदो? सो साॻी मसावात में पाण y जो वैल्यू ॿुड़ी रखंदासीं। 5x + 3 ज़रबिया ॿुड़ी = 7। सो हाणे हिते ही रक़म जेको आहे उहा ॿुड़ी थी वेंदी, छाकाणि त 3 सां ज़रब ॿुड़ी थी वेंदी, बाक़ी बचंदो 5x = 7। 5 सां वंड कयूं इक्वेशन जा ॿई पासा त 5 5 सां वंड थी वेंदो, x बराबरि छा थी वेंदो 7/5। सो x बराबरि छा जे 7/5। सो हिते पाण रखंदासीं 7/5। सो हींअर पाण एक्स इंटरसेप्ट ऐं वाई इंटरसेप्ट ॻोल्हे चुका आहियूं। सो अचो त हिन एक्स इंटरसेप्ट ऐं वाई इंटरसेप्ट जी मदद सां हिन इक्वेशन जी लकीर ठाहिण जी कोशिशि कयूं ग्राफ ते। सो ही पाण वटि आहे ग्राफ। जेकॾहिं पाण वाई इंटरसेप्ट जी ॻोल्हण जी कोशिशि कयूं त 7/3 यानी 2 सॼा 1/3 आहे। सो इहो कंहिं हिन जॻह ते हूंदो। इन जो मतिलबु 0,7/3 कंहिं हिन जॻह ते मौजूदु आहे। इन खां बाद में ॿियो पाण वटि पासो आहे, जॾहिं पाण वाई रखूं था ॿुड़ी ऐं त एक्स अचे थो 7/5। सो इहो हूंदो 1 समथिंग। सो इहो कंहिं हिन जॻह ते मौजूदु हूंदो। जेकॾहिं मां इहा लकीर ठाहिण जी कोशिशि कयां त इहा लकीर कीअं ठहंदी? लकीर इहा कुझु हिन तरीक़े सां ठहंदी। सो इहा लकीर हितां खां हलणु शुरू कंदी ऐं उहो हिन पॉइंट खे यानी 1.1 समथिंग खे कवर कंदी, छाकाणि त 7/5 इहो ई आहे। सो ही लकीर ठही वई पंहिंजी पहिरीं इक्वेशन जी, यानी 5x + 3y = 7 जी। सो पहिरीं इक्वेशन जी त पाण लकीर ठाहे चुका आहियूं, पर पाण खे सिस्टम ऑफ लीनियर इक्वेशन्स हल करणो आहे। हिन जो मतिलबु पाण खे उहो पॉइंट हल करणो आहे जेको ॿिन्हिनि इक्वेशन्स में सेटिस्फाई थिए। सो हिन जे लाइ पाण खे ॿी इक्वेशन जी बि लकीर ठाहिणी पवंदी। हिन जे लाइ ॿी इक्वेशन पाण वटि कहिड़ी आहे? 3x - 2y = 8। सो इन खे पाण हल कंदासीं। 3x - 2y = 8। ऐं अहिड़े तरीक़े सां पाण टेबल साॻी ठाहींदासीं जीअं पोइ हिते ठाहीसीं एक्स ऐं वाई जी। ऐं एक्स जेकॾहिं पाण हिते रखूं ॿुड़ी त वाई जो वैल्यू छा ईंदो? सो अचो त हिनखे हल करण जी कोशिशि था कयूं। जेकॾहिं एक्स जी जॻह ते पाण ॿुड़ी रखूं त 3 ज़रबिया ॿुड़ी -2y = 8। ही त टर्म ॿुड़ी थी वेंदो त बचंदो छा? -2y = 8। ऐं जेकॾहिं ॿिन्हिनि साइडनि खे -2 सां वंड कयूं त इहो बराबरि थी वेंदो y = -4। सो हिते y जॻह ते पाण रखंदासीं -4। सो हाणे जेकॾहिं मां ॾिसां त इहो y एक्सिस ते कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे? हिन जॻह ते मौजूदु आहे y इंटरसेप्ट। हिते x ॿुड़ी आहे ऐं y -4 आहे। सो ही पाण मालूम करे चुका आहियूं। इन खां बाद में जेकॾहिं पाण y जो वैल्यू ॿुड़ी रखूं त पोइ x जो वैल्यू छा ईंदो? सो y जो वैल्यू जेकॾहिं पाण ॿुड़ी रखूं त ही टर्म बराबरि थी वेंदो ॿुड़ी जे, बाक़ी बचंदो 3x = 8। सो 3x = 8। ऐं जेकॾहिं पाण ॿिन्हिनि साइडनि खे 3 सां वंड कयूं त 3 3 सां वंड थी वेंदो त x बराबरि थी वेंदो 8/3। सो 8/3 जो मतिलबु आहे 2 पॉइंट समथिंग। हाणे जेकॾहिं 2 पॉइंट समथिंग पाण ॾिसूं त कहिड़ी जॻह ते मौजूदु हूंदो? उहो तक़रीबन ॿिनि खां थोरो परे हूंदो, छाकाणि त 2/3 यानी कुझु वैल्यू वॾो आहे त 3 जे क़रीब हूंदो। सो इहो पॉइंट हिन जॻह ते मौजूदु आहे 8/3। सो जेकॾहिं पाण हिन ॿिन्हिनि लकीरनि खे पाण ॿिन्हिनि पॉइंट्स खे पाण में मिलायूं त कहिड़ी लकीर ठहंदी? सो इहा लकीर ठहंदी कुझु हिन तरीक़े सां। सो ही लकीर हितां वेंदी ऐं हिन पॉइंट खां क्रॉस कंदी। ॿिन्हिनि लकीरनि खे ठाहिण खां बाद में जेकॾहिं पाण ॾिसूं त ॿई लकीरूं पाण खे हिक ॿिए खे कहिड़ी जॻह ते खपनि थियूं? सो उहो पॉइंट आहे ही हिन जॻह ते हिक ॿिए खे खपनि थियूं। ऐं ही पॉइंट कहिड़ो आहे? जिथे x आहे 2
ऐं जेकॾहिं y खे ॾिसूं त उहो -1 आहे। सो असां चई सघूं था त ही पॉइंट 2, आहे ऐं हिन ई जॻह ते ॿई लकीरूं हिक ॿिए खे कट कनि थियूं। सो इन जे करे इहो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे। सो जेकॾहिं पाण इन खे वेरीफाई कयूं, ही त पाण खे ॾिसण में अचे थो त इन जॻह ते कट कनि थियूं, पर पाण इक्वेशन में इहे ॿई वैल्यू रखी करे ॿिन्हिनि इक्वेशन खे ॾिसंदासीं त छा उहे सेटिस्फाई कनि थियूं। सो जेकॾहिं पाण पहिरें नंबर इक्वेशन यानी 5x + 3y = 7 में रखूं x ऐं y जो वैल्यू, ऐं पोइ ॾिसूं त छा इहो साबित थिए थो या सेटिस्फाई थिए थो। सो 5x जी जॻह ते 2 ऐं +3y जी जॻह ते -1 बराबरि आहे 7 जे। सो हिन खे पाण हल कंदासीं त हीअ थी वेंदो 2 × 5 = 10 ऐं प्लस इंटू माइनस माइनस 1 ट्रिक ऐं ट्रिक, सो माइनस या 3 बराबरि 7। सो 3 मां जेकॾहिं 10 मां 3 वञनि त इहे 7 ई हूंदा। सो इहा साबित थी वई। इन जो मतिलबु इहो थियो त हीउ जेको 2, -1 आहे उहो हिन पॉइंट में, हिन इक्वेशन में आहे, काथे न काथे हिन लकीर में आहे। सो जेकॾहिं पाण ॿी इक्वेशन में वञूं त ॿी इक्वेशन आहे पाण वटि 3x - 2y = 8। सो 3x जॻह ते 2 ऐं -2y जॻह ते -1 बराबरि आहे 8 जे। सो इन खे जेकॾहिं पाण हल कयूं त इहो थी वेंदो 2 ट्रिक 6। सो 2 ट्रिक 6 ऐं माइनस इंटू माइनस प्लस 1 ॾूं ऐं ॾूं यानी 2। सो +2 बराबरि 8 जे। सो 6 ऐं 2 जेकॾहिं पाण जोड़ कयूं त उहो 8 जे बराबरि अची वेंदा। सो इन जो मतिलबु इहो थियो त इहा हिन इक्वेशन में बि साबित थी वियो इहो पॉइंट। इन जो मतिलबु इहो थियो त इहो ई पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे ऐं पाण सिस्टम ऑफ लीनियर इक्वेशन हल करे चुका आहियूं। सो सिस्टम ऑफ लीनियर इक्वेशन खे इन ई तरीक़े सां हल कबो आहे।